आ मरणो हर एक माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं। को ॿारनि ॿारे वेंदासीं, का बाहि ॿारे वेंदासीं। को ॿारनि ॿारे वेंदासीं, का बाहि लॻाए वेंदासीं। वाकई तू सच तो चई सरमद, हिन वक्त ख़ामोश रहण जो न। वाकई तू सच तो चई सरमद, ही वक्त ख़ामोश रहण जो न। वक्त हालात सां मुक़ाबिलो करण जो आहे। वक्त हालात सां मुक़ाबिलो करण जो आहे। तू वाकई सच तो चई सरमद, ही वक्त ख़ामोश रहण जो न, पर वक्त ऐं हालात सां मुक़ाबिलो करण जो आहे। वाकई तू सच तो चई सरमद, ही वक्त ख़ामोश रहण जो न, पर वक्त ऐं हालात सां मुक़ाबिलो करण जो आहे। ही असांजी जियापे जी जंग आहे ऐं इन मां तोसां कदम कदम ते गॾु आहियां। ही असांजी जियापे जी जंग आहे ऐं हिन में आउं तोसां कदम सां कदम मिलाए हलंदसि। ऐं इहा जंग खटे पंहिंजे ईंदड़ नसलनि जी ग़ुलामी खां बचाइणो आहे। ऐं इहा जंग खटे पंहिंजी ईंदड़ नसलनि खे ग़ुलामी खां बचाइणो आहे। को ॿारनि ॿारे वेंदासीं, का बाहि लॻाए वेंदासीं। अच्छा, का ॿारनि ॿारे वेंदासीं, को ॿारनि ॿारे वेंदासीं, का बाहि लॻाए वेंदासीं। को ॿारनि ॿारे वेंदासीं, को बाहि का बाहि। हर हिक माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं। आ मरणो हर एक माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं। को ॿारनि ॿारे वेंदासीं, का बाहि लॻाए वेंदासीं। का ॿारनि ॿारे वेंदासीं, का जोत जलाए वेंदासीं। को ॿारनि को शेरा, को ॿारनि ॿारे वेंदासीं, का बाहि लॻाए वेंदासीं। को ॿारनि ॿारे वेंदासीं, का जोत हाँ हू फॾनि ऐं फसादनि खां डिॼे थो। सरमन मारवी वक़्तु डिॼण जो न आहे, फलाण पीर मटीर हे गलाए थो हे। आ मरणो हर हिक माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं। को ॿारनि ॿारे वेंदासीं। आ मरणो हर हिक माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं। पोइ को ॿारनि ॿारे वेंदासीं, का जोत जलाए वेंदासीं। बीबी आ मरणो हर माण्हूअ खे बाबो असां खां वधीक त तोसां प्यार कंदो आहे। बसि पुराण रस्मनि रीतनि ऐं रस्मनि जे में जकड़ियल आहे। बाबो असां खां वधीक तोसां प्यार कंदो आहे। बसि पुराणनि रीतनि ऐं रस्मनि में जकड़ियल आहे। बाबो असां खां वधीक त तोसां प्यार कंदो आहे। बसि पुराणनि रीतनि ऐं रस्मनि में जकड़ियल आहे। भाऊ कंद लोड जई ना टोपी वारा सरमद, बाबा जी ॻाल्हियुनि ते अञा नाराज़ आहीं छा? वो तो चेता भाषण खां कहिड़ी कावड़ी हे हो थोरी मुस्कुराहट वरी थोरो अहिड़े हिसाब सां मारवी। सरमद पाण खे अकेलो न सम्झो, असां तोसां गॾु आहियूं। सरमद तूं पाण खे अकेलो न सम्झ, असीं तोसां गॾु आहियूं न। मां तुंहिंजे ॾुखनि सुखनि जी भाईवार आहियां। मां त तुंहिंजे ॾुखनि सुखनि जी भाईवार आहियां। तूं बाबे जी दिलि में न कंदो कर। तूं बाबे जी दिलि में न कंदो कर। तूं बाबे जी दिलि में न कंदो कर। बाबो ज़बान जो तेज़ आहे पर दिलि जो साफ़ आहे। तूं बाबे जी दिलि में न कंदो कर। बाबो ज़बान जो तेज़ आहे पर दिलि जो साफ़ आहे। ऐं सचो आहे। बाबो असां खां वधीक तोसां प्यार कंदो आहे। बाबो असां खां वधीक तोसां प्यार कंदो आहे। बसि हू पुराणनि रीतनि ऐं रस्मनि जे जकड़ियल आहे। बाबो असां खां वधीक त तोसां प्यार कंदो आहे। बसि पुराणे रीतियुनि रवाजनि जे वर चढ़ियल आहे। बाबो असां खां वधीक तोसां प्यार कंदो आहे। एतिरो ॾेदा ख़ामोशी। इहा जंग खटे पंहिंजी ईंदड़ नसलुनि खे ग़ुलामी खां बचाइणो आहे। सरमद तूं बाबा जी ॻाल्हियुनि ते अञा नाराज़ आहीं छा? मारवी हार इन्हे करे थो मञा। वरी वे वञी एॾे मूं ॾे सीने जुमला करे थो। मारवी हार इन्हे करे थो मञा। ॻाल्हाइणो आयो खैर वराए। सॼी उमिरि तव्हांजे अबनि ॾाॾनि खे पाणी पीआरियो, कुझु त निमक मल्हायो। मारवी तूं ॿुधाए मां हुनखे कहिड़ो जवाबु ॾियां? उहो जवाबु ॾियां त असांजो ज़मीर पैसनि एवज़ विकामजी चुको आहे। मारवी मां हुनखे कहिड़ो जवाबु ॾियां? उहो जवाबु ॾियां त असांजो ज़मीर पैसनि एवज़ विकामजी वियो आहे। सॼी ज़िंदगी तव्हांजे अबनि ॾाॾनि खे पाणी पीआरींदो थो अचां, कुझु त निमक मल्हायो। सिंधु दरिया वराए ॿुधाइजांइ। ॿियो सोलो ॾे
मारवी इहो सचु आहे मेहराण जूं मौजूं ऐं पाणीअ जा वाकिरा। अरे तो ये नहीं मारवी इहो सचु आहे मेहराण में छा आहे? मेरा मौजू पानी जा वाकरा केरा आमिर शर्मंद केड़ा कची कर सरमत अॼु तूं कहिड़ी बुज़दिली वारियूं ॻाल्हियूं पियो करी? हाणे तूं हार पियो मञी? असांजे जिस्म में रत जो फुड़ो आहे तेसि ताईं पाणी ख़ातिर विढ़ंदासीं। हिकु फुड़ो भी आहे पानी खातिर विढ़ंदासीं। असांजी जियापे जी जंग असांजी जियापे जी जंग मण घड़ीअ ताणी जारी रहंदी। बहुत नंढड़ी खे उस में त कान पियो वियारेसि न असांजी जियापे जी जंग मण घड़ीअ ताणी जारी रहंदी। असांजे जियापे जी जंग मरण घड़ी ताईं जारी रहंदी। असांजे जियापे जी जंग मरण घड़ी ताईं जारी रहंदी। ओके एक बार ओटी में वठे सोलो आमरे ओटी रखेस ते सरमद तुंहिंजो चेहरो त सिंधु दरिया जे तेज़ वहकरनि जिया महकंदो रहंदो हुयो। तुंहिंजी सूरत खे ॾिसी त दिलि बाग बहार थी वेंदी हुई। अॼु तुंहिंजे चेहरे मथां मायूसी जा ककर ॾिसी ईअं थो लॻे जीअं सिंधुअ खां पाणी खसिजी वियो हुजे। अॼु तुंहिंजे चेहरे ते मायूसी ॾिसी ईअं थो लॻे त ॼण सिंधु दरिया मां पाणी खसिजी वियो आहे। मायूसी जा ककर वरी दे। अॼु तुंहिंजे चेहरे ते मायूसी जा ककर ॾिसी ईअं थो लॻे जीअं सिंधुअ मां पाणी खसिजी वियो हुजे। अॼु तुंहिंजे चेहरे ते मायूसीअ जा ककर ॾिसी ईअं थो लॻे त ॼण सिंधु दरिया मां पाणी खसिजी वियो आहे। मारो इहो सच आहे मेहराण जूं फलाणा तीर मटी रे इहो ॻाल्हाए थो फलाणा तीर मटी रे इहो वॾो जुमिलो थो थिए। तूं ॿुधाए हिन खे कहिड़ो जवाबु ॾियां? तूं ॿुधाए मां हुन खे कहिड़ो जवाबु ॾियां? इहो जवाबु ॾियां त असां इहो मुंहिंजो न आहे इहो मुंहिंजो न आहे इहो हुनजो ई आहे कंटिन्यू आहे। मारवी सरमद अॼु तूं कहिड़ियूं बुज़दिलियूं वारियूं ॻाल्हियूं पियो करी हाणे ई हार पियो मञी। सरमद अॼु तूं ही कहिड़ी बुज़दिली वारियूं ॻाल्हियूं पियो करी? हाणे तूं हार पियो मञी। सरमद अॼु तूं ही कहिड़ी बुज़दिली वारियूं ॻाल्हियूं तो करी? हाणे तूं हार पियो मञी। वरी ॻाल्हाए थो मारवी मां हार आयो फलाणो तीर मटी वरी मारवी सरमद मूं हर वक़्तु बुरो वक़्तु आहे। सरमद मौत बरहक आहे। महलूं मुड़सन ते ईंदियूं आहिनि। एतिरो ॾे सरमद मौत बरहक आहे ऐं महलूं मुड़सन ते ईंदियूं आहिनि। महलूं छा? महलूं हा महलियूं छा आहे शुरू में? सरमद मौत बरहक आहे महलूं मुड़सन ते ईंदियूं आहिनि। सरमद मौत त बरहक आहे महलूं त मुड़सन ते ईंदियूं आहिनि। सरमद मौत त बरहक आहे महलूं त मुड़सन ते ईंदियूं आहिनि। जियापे जी जंग में जेल मिलियो त इमाम सज्जाद जी सुन्नत समझो। जियापे जी जंग में जेल मिलियो त इमाम सज्जाद जी सुन्नत समझो। जियापे जी जंग में जेकॾहिं जेल मिलियो त इमाम सज्जाद जी सुन्नत समझो। अच्छा तखा खण त इमाम सज्जाद जी सुन्नत समझो। न ॾे न कहिड़ी लेन जियापे जी जंग में जेल मिलियो। जियापे जी जंग में जेकॾहिं जेल मिलियो त इमाम सज्जाद जी सुन्नत समझो। हा वरी थी ॾेई वञा। हा जियापे जी जंग में जेकॾहिं जेल मिलियो त इमाम सज्जाद जी सुन्नत समझो। जेकॾहिं विढ़ंदे शहीद थी वियासीं त शहादत जो रुतबो घटि त नाहे। जेकॾहिं विढ़ंदे शहीद थी वियासीं त शहादत जो रुतबो घटि त नाहे। असांजे जिस्मनि में जेसी ताईं रत जो हिकु बि फुड़ो आहे पाणीअ ख़ातिर विढ़ंदासीं। असांजे जिस्म जी रत जो हिकु फुड़ो आहे पाणीअ ख़ातिर विढ़ंदासीं। जिस्मनि में जेसी रत जो हिकु फुड़ो आहे तेसी पाणीअ ख़ातिर विढ़ंदासीं। असांजे जिस्मनि में जेसि ताईं रत जा फुड़ा आहिनि रत जो हिकु बि फुड़ो आहे त पाणीअ ख़ातिर विढ़ंदासीं। असांजे जिस्मनि में रत जो हिकिड़े फुड़ो बि आहे त पाणीअ ख़ातिर विढ़ंदासीं। असांजे जिस्मनि में रत जो फुड़ो बि आहे त
त पाणी ख़ातिर विढ़ंदासीं असांजे जिस्मनि में जेसी ताईं जेसिताईं रत जो फुड़ो आहे रत जो बि हिकु फुरो बि रत जो आहे त बि पाणीअ ख़ातिर विढ़ंदासीं। असांजे जिस्म में जेसिताईं रत आहे पाणी ख़ातिर हा विढ़ंदासीं। असांजे जिस्म में जेसी ताईं रत आहे साह आहे रत जो हिकु फुड़ो जो हिकु फुड़ो असांजे जिस्म में जेसिताईं रत जो फुड़ो आहे पाणी ख़ातिर विढ़ंदासीं। असांजी जियापे जी जंग जो मरण घड़ी होॾे क्यों हा न हे हिकिड़ो सुनो सरमद तुंहिंजो चेहरो त सिंधु दरिया जे तेज़ वहकरनि जी आम महकंदो हुयो। कयो सरमद तुंहिंजो चेहरो त सिंधु दरिया जे तेज़ वहकरनि जी आम महकंदो हुयो। पाणीअ ख़ातिर विढ़ंदासीं असांजी जियापे जी जंग मरण घड़ीअ ताणी जारी। पाणीअ जे ख़ातिर विढ़ंदासीं असांजे जियापे जी जंग मरण ताईं जारी रहंदी। ओके थी वियो हाल छोकिरीअ सोलो सरमंद तुंहिंजो चेहरो त सिंधु दरिया जे तेज़ वहकरनि जी आम महकंदो हुयो। मालवी जो यार पाणी ख़ातिर विढ़ंदासीं असां जियापे जी जंग जो मरण घड़ीअ सरमद तुंहिंजो चेहरो त सरमद तुंहिंजो चेहरो त सिंधु दरिया जे वहकरनि सिंधु दरिया जे तेज़ वहकरनि जी ओके 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 सरमद तुंहिंजो चेहरो त सिंधु दरिया जे तेज़ वहकरनि जी आम महकंदो हुयो। हर हिक सिंधु जाईअ खे शींहं जीअं गजगोड़ करे मैदान में लहणो पवंदो तॾहिं दरिया बचंदो सिंधु बचंदी तॾहिं दरिया बचंदो सिंधु बचंदी ऐं सिंध जे ग़रीब अवाम खे सुखियो टुकुर नसीब थींदो वरी गॾु ॾे ऐं सिंध जी अवाम खे सुखियो टुकुर नसीब थींदो ऐं सिंध जे ग़रीब अवाम खे सुखियो टुकुर नसीब थींदो भले मज़े सां ॾे ऐं सिंध जी अवाम खे सुखियो टुकुर नसीब थींदो ऐं सिंध जे ग़रीब इहो ऐं सिंध बचंदी सिंध जी ग़रीब अवाम खे सिंध जी ग़रीब अवाम खे सुखियो टुकुर सिंध जे ग़रीब नसीब थींदो ऐं सिंध जे ग़रीब अवाम खे सुखियो टुकुर नसीब थींदो। चङो मां हलां थो दोस्तनि सां गॾिजाणी आहे चङो अधी हाणे मां हलां थो दोस्तनि सां गॾिजाणी आहे। अदा अलाह साईं ठीकु आहे भलो कंदो उहा ॻाल्हाए थी हेॾो होॾो जस्ट ॾे हेॾे होॾे अचु हर हिक सिंधु जाईअ खे शींहं जीअं गजगोड़ करे मैदान में लहणो पवंदो हर हिक सिंधु जाईअ खे शींहं जीअं गजगोड़ करे मैदान में लहणो पवंदो कयो इहो थोरो बराबरि ॿुधाए अधी सिंध धरती बचाइण लाइ तो जीअं अधी सिंधु धरती बचाइण लाइ अधी सिंधु धरती अधी सिंध धरती बचाइण लाइ तो जीअं अधी सिंधु धरती बचाइण जे लाइ तो जीअं हर हिक सिंध जाईअ खे शींहं जीअं गजगोड़ करे मैदान में लहणो पवंदो हर हिक सिंध जाईअ खे शींहं जीअं गजगोड़ करे मैदान में लहणो पवंदो शींहं जीअं फिल्म जो फर्स्ट थी ना थोड़ा जुमला वॾा थो ॾियां मज़ो कंदा हा उन जे करे कोशिश करे हा त हर हिक सिंध ॼाई खे शींहं जीअं गजगोड़ करे मैदान में लहणो पवंदो हर हिक सिंध ॼाईअ खे शींहं जीअं हर हिक वेरी सिंधु दरिया मथां केनाल ठाहे कयो सिंधु दरिया मथां केनाल ठाहे पाणीअ मथां धाड़ो हणी सिंध खे सुकाइण जी साज़िश करे रहिया आहिनि पाणीअ मथां धाड़ो हणी सिंधु खे सुकाइण जी साज़िश पिया कनि ओके आवाज़ अधी तुंहिंजे इन्हनि गीतनि मां सिंधु धरतीअ जी हुबकार पई थी अचे अधी तुंहिंजे हिन गीतनि मां सिंधु धरतीअ जी ख़ुशबू पई अचे मारवी ॻाल्हाए थी छो न ईंदी अदा फलाण टीर मटीर अकबर त पोइ तयारु थी अधी हिन धरतीअ माउ मथां जान कुर्बान करण जो वक़्तु अची वियो आहे हिन धरतीअ माउ जे मथां कुर्बान थियण जो वक़्तु अची वियो आहे पोइ तयारु थी अधी
हिन धरतीअ तां जान कुर्बान करण जो वक़्तु अची वियो आहे। धरती माउ मथां जान भाव के हो सही हो, हल वरी ॾे हिकिड़ो दफ़ो। पोइ तयारु थी अदी हिन धरतीअ मथां जान कुर्बान करण जो वक़्तु अची चुको आहे। सही आहे, मसलो न आहे। अदी सिंध धरती बचाइण लाइ तूं जीअं हर हिकु सिंध ॼाई खे शींहं जीअं गजगोड़ करे मैदान में लहणो पवंदो। दादा हाणे पोइ हली आ डायरेक्शन हलायो, मां घर थो वञा। भेण का ॻाल्हि हुजे हा त तोखे ॿुधायां हा। भेण का ॻाल्हि हुजे हा त तोखे ज़रूरु ॿुधायां हा। सिंध जा वेरी सिंधू दरिया मथां केनाल ठाहे पाणी मथां धाड़ो हणी सिंध खे सुकाइण जी साज़िश करे रहिया आहिनि। सिंध जा वेरी सिंधु खे सुकाए छा हुयो? सिंधू दरिया मथां केनाल ठाहे पाणीअ मथां धाड़ो हणी सिंध खे मुंड को भेण का ॻाल्हि हुजे हा त तोखे ज़रूरु ॿुधायां। अॻिते सिंध जा वेरी सिंधू दरिया मथां केनाल ठाहे पाणीअ मथां धाड़ो हणी सिंध खे सुकाइण जी साज़िश करे रहिया आहिनि। सिंध जा वेरी सिंधु खे सुकाए हा सुणा आहे न, न आहे अदी, काई ॻाल्हि न आहे अदी। अकबर भेण का ॻाल्हि न आहे, का ॻाल्हि हुजे हा त तोखे ॿुधायां हा। अदा ख़ामोशी न आहे अदी। अदा अल्लाह सय्यवां जी मदद कंदो ऐं सिंध जे दुश्मननि खे तबाह व बर्बाद कंदो। चङो अदी, हाणे मां हलां। ठीकु आहे अदा। अदा अल्लाह सय्यवां जी मदद कंदो ऐं सिंध धरतीअ ते दुश्मन भले केतिरी बि साज़िशूं कनि, असांजी सिंध आबाद आहे ऐं आबाद ई रहंदी। जीअं क़यामत ऐं आबाद रहंदी, सिंधू वहंदो रहंदो। दुश्मन भले केतिरी बि साज़िशूं कनि, असांजो सिंध आबाद आहे ऐं क़यामत ताईं आबाद रहंदो। सिंधू वहंदो रहंदो, इहो ॾेई वञ पोइ। हा, ऐं असांजो सिंधू वहंदो रहंदो। हुन ॻाल्हायो फलाणे टीर मटीर छो न अदी, छो न ईंदा अदा सिंध धरती ॼाई आहियां, छो न ईंदा छा लिखल आहे ईंदी, छो न ईंदी, छो न ईंदी अदा सिंध धरती ॼाई आहियां। हा छो न ईंदी ख़ुशी, छो न ईंदी तुंहिंजो आहे अदी, तुंहिंजी गीत जा सिंध ख़ुशबू जी नाले ॾिजे छो न ईंदी अदा सिंध धरती ॼाई आहियां, सिंध में रहां थी। छो न ईंदी अदा, छो न ईंदी अदा सिंध ॼाई आहियां, पोइ सिंध धरतीअ में रहां थी। हिन धरतीअ मूंखे पंहिंजी हंज में निपायो आहे, वॾो कयो आहे। अॻिते वरी वॾो न ॾिस। हल ठीकु आहे। छो न ईंदी अदा सिंध धरती ॼाई आहियां। हा ठीकु आहे, एसिताईं चवंदी। छो न ईंदी अदा सिंध ॼाई आहियां, सिंध में रहां थी, इहो ॾेई वञे न। छो न ईंदी अदा सिंध ॼाई आहियां, सिंध में रहां थी। हिन धरती मूंखे पंहिंजे हंज में निपाए जवान बणायो आहे। हिन धरतीअ त मूंखे पंहिंजी हंज में निपाए करे जवान कयो आहे। ही धरती माउ आहे, हिन माउ मथां सिरसा कुर्बान। हीअ असांजी धरती त असांजी माउ आहे, हिन धरतीअ ते त असांजो सिर साह कुर्बान आहे। अदा आवाज़ न आहे हा पोइ त पोइ तयारु थी अदी हिन धरती माउ मथां कुर्बान करण जो वक़्तु अची वियो आहे। वरी मारवी जेकॾहिं वक़्तु आयो आहे त अदा त पोइ तुंहिंजी भेण बि पंहिंजे तुंहिंजे कदम सां कदम पोइ ते कोन कंदी। पंहिंजे पोइ ते न कंदी। जेकॾहिं वक़्तु आयो आहे न त पोइ तुंहिंजी इहा भेण बि पंहिंजा पेर पोइ ते कोन कंदी। सूरमी बणजी ॻिचीअ में कफन पाए धरतीअ खे दुश्मन जी अखियुनि में अखियूं, धरती दुश्मन जे अखियुनि में अखियूं विझी जंग कंदी पे एतिरो ॾे न पोइ भेण पोइ ते कोन छा आहे? सूरमी बणजी हा ॻिचीअ में कफन पाए, सूरमी बणजी ॻिचीअ में कफन पाए धरतीअ जे दुश्मन जी अखियुनि में अखियूं विझी जंग कंदी। सूरमी बणजी पंहिंजी ॻिची में कफन पाए, पोइ छा हुयो? तुंहिंजी भेण बि सूरमी बणजी पंहिंजी ॻिचीअ में कफन पाए धरती दुश्मन सां जंग कंदी। हा ठीकु आहे। पोइ सूरमी बणजी पंहिंजी ॻिचीअ में कफन पाए सिंध धरतीअ जे दुश्मननि सां जंग कंदी। जेसिताईं हिन जिस्म में साह ऐं रत जो हिकु हिकु फुड़ो धरतीअ मथां कुर्बान कंदी। जेसिताईं हिन सिसीअ में साह आहे न त पंहिंजी धरतीअ जे मथां ॾिस वरी होॾे पोइ ते कंद कयई न। जेसिताईं हिन सिसीअ में साह आहे न
त पंहिंजे रत जो फुड़ो फुड़ो पंहिंजी धरतीअ ते कुर्बान कंदसि। ओके अदा अल्लाह साईं जो उथी आई असां चूथी हा चल सरमत ऐं न चओ न जुमला अलग कया ऐं सचल पवंदो आहे स्टेट में जनो शायद अलग था कयूं न ऐं सचल सरमस्त ऐं शाह इनायत जहिड़नि हां वरी उन में शाह इनायत में आई न रे तॾहिं दोस्त अच्छा सचल सरमस्त शाह इनायत जहिड़नि बुज़ुर्गनि जी दरगाहूं आहिनि मज़ारूं आहिनि हा ऐं सचल सरमस्त शाह इनायत जहिड़नि बुज़ुर्गनि जी मज़ारूं आहिनि। मज़ारूं आहिनि उन्हनि जूं दुआऊं हमेशह सिंध मथां आहिनि दुश्मन केतिरी बि एतिरो ॾे उन्हनि जूं दुआऊं हमेशह सिंध मथां आहिनि। उन्हनि जूं दुआऊं हमेशह असांजी सिंध जे मथां आहिनि। दुश्मन केतिरियूं बि चालियूं साज़िशूं कनि सिंध आबाद आहे ॾींहुं क़यामत ताईं। थोरो साबिर वापसि कंदे पंहिंजे पोयां कर हाथ हिते न हेॾो न हेॾो सिंध छा आहे दुश्मन केतिरियूं बि क्यों हिन धरतीअ ते लाल शहबाज कलंदर ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं सचल सरमस्त शाह इनायत जहिड़नि दरवेशनि जूं मज़ारूं आहिनि। ऐं सचल सरमस्त शाह शाह इनायत ऐं सचल सरमस्त शाह इनायत जहिड़नि दरवेशनि जूं मज़ारूं आहिनि। ऐं सचल सरमस्त शाह इनायत जी मज़ारूं आहिनि। पंहिंजे पीउ जी मिल्कियत न आहे जो पाणी मथां कब्ज़ो कंदा। हाणे तूं बि कंदे हीअं कर ऐं बि हीअं बि कयां। सिंधूअ जो पाणी सिंधियुनि जो आहे कंहिंजे पीउ जी जागीर न आहे जो कब्ज़ो कंदा। तारीख़ गवाह आहे त जंहिं बि सिंध ॾे मेरी अख करे ॾिठो आहे उहे ख़ुदि मिटिजी विया आहिनि। तारीख़ गवाह आहे त जंहिं बि सिंध ते मेरी अख खणी ॾिठो आहे न त हू तबाह व बर्बाद थी विया आहिनि। हिन सिंध धरतीअ ते लाल शहबाज कलंदर शाह लतीफ़ भिटाई सचल सरमस्त शाह इनायत जहिड़नि दरवेशनि जूं मज़ारूं आहिनि। हिन सिंध ते शाह भिटाई बस ये जेके टे पीर नाला खणी शाह भिटाई सचल सरमस्त सचल सरमस्त लाल शहबाज कलंदर बस ए मुंहिंज आहे ना उस्ताद माफ़ भाऊ ज़रूर का ॻाल्हि आहे जो तव्हां मूंखां लिकायो पिया। का ॻाल्हि हुजे हा त तोखे ॿुधायूं किनारो ठाहिण जी कोशिशि वठि न मारवी सिंधूअ जो पाणी सिंधनि जी मिल्कियत आहे कंहिंजे पीउ जी मिल्कियत न आहे। सिंध जो पाणी सिंध जी मिल्कियत आहे कंहिंजे पीउ जी जागीर न आहे जो कब्ज़ो कंदा वराए ॾे। सिंध जो पाणी सिंधियुनि जो आहे सिंधूअ जो पाणी सिंधियुनि जो आहे कंहिंजो कंहिंजे पीउ जी मिल्कियत न आहे कंहिंजे पीउ जी मिल्कियत न आहे। ओके सिंधूअ जो पाणी सिंध जो आहे कंहिंजे पीउ जो न आहे जो कब्ज़ो कंदा। तारीख़ गवाह आहे हाँ वराए दे क्यों अदा ज़रूर का ॻाल्हि आहे जो तव्हां मूंखां लिकायो पिया। उस्ताद पेरनि जो आवाज़ नंढड़ीअ जो अची हला भलो कंदो मां हाणे हलां थो क्यों ठीकु आहे अदा अदा अलाह सी अव्हां जी मदद कंदो ऐं सिंधु धरतीअ जे दुश्मननि खे तबाह व बर्बाद कंदो। आमीन चङो अॼु हाणे मां हलां। ठीकु इहो गोरी जाए देती अजी तुंहिंजे इन गीतनि मां सिंध जी हुबकार पई अचे। अब की वराए दे सिंध धरती जी उपकार हुबकार वराए दे हुबकार माना खुशबू या खुशबू चयो क्यों अदी तुंहिंजे हिन गीतनि मां सिंध धरतीअ जी खुशबू पई अचे। अब एंड दे वो छित दे दो क्यों हल हल जल्दी आ रह जा छा ॻाल्हि आहे ता काई ॻाल्हि न आहे अदी हिकु ॿ चक्कर पुछा करे कने बस हिकिड़ो ई छा ॻाल्हि आहे ता ख़ैर त आहे अदी ख़ैर ई त न आहे सिंध जा वेरी सिंध खे सुकाइण जी साज़िश पाया कनि। हालो बस खेरी त ना एतिरो सही आहे वो सिंध जा वेरी हा ठीक हां न मां तो पतती ओके हां मारन स्टार जस्ट विद मी ना बाबा हालो वठी था वञनि सने क्या वठी आ उनखे ठीक आहे बाबा कुछ कर जल्दी न तो हू अदा के मारे छॾींदा।
ओके हो जस्ट ॾिस उनखे मारनि था इहो कुटण जो हेठि ॾिस मथे ॾिस थोरो अॻिते पोइते थिए थी हा 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 माने मारियो हिकु चमाट हणां जेके हणांसि पोइ सोले में मथां कमु अचे हा ॾिस हिते ई हिते पुलिस न्याणियुनि खे कॾहिं हिकु मार हल, सही आहे, कंदी आहे ज़ालिम पुलिस आहे न मारियो सो मारनि था उहे जस्ट ॾे अॻिते पोइते थियण धिको धिको ॼण ॾेखारे ही नज़र त नथा अचनि न। अॻिते पोइते थी हा जीअं मारनि था धिको 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 तूं हीअं और ते अचो हीअं मिसाल हिकिड़ो छॾण लाइ हा ओके धिको हा अचो और ते अचो थोरो फ्रेम खोल मिड जेतिरो खोल बाबा कयो छो था मारियो मुंहिंजे बाबा खे न मारियो कुझु हया कर सूबेदार कहिड़ो ॾोह कयो आहे मुंहिंजे बाबा जो घर में गिरी मुंहिंजे पीउ खे मारियो था कुझु हया कर सूबेदार कहिड़ो ॾोह कयो आहे मुंहिंजे बाबा जो हुनखे मारियो था ही वर्दी तव्हांखे इहो सेखारे थी ऐं तव्हां मिसकिननि जे घरनि में गिरी ज़ुल्म कयो हीअ वर्दी तव्हांखे इहो थी सेखारे त तव्हां मिसकिननि जे घर में घिड़ी करे पंहिंजी दहशतगर्दी हलायो इहो हे जीअं आहे हीअ वर्दी तव्हांखे इहो थी सेखारे जो तव्हां मिसकिननि जे घर में गिरी ज़ुल्म कयो तव्हांजी वर्दी तव्हांखे इहो थी सेखारे वराए ॾे बाइक तव्हांजी वर्दी तव्हांखे इहो थी सेखारे त तव्हां मज़लूमनि जे घर में घिड़ी करे ज़ुल्म कयो ओके हो साहब तूं बि सिंध में रहीं थो ऐं तुंहिंजे जिस्म में बि रत सां शामिल सिंधु दरिया जो पाणी आहे साहब तूं बि त हिन सिंध में रहीं थो तुंहिंजे रत में त हिन सिंधु दरिया जो पाणी शामिल आहे ओके हो हा तुंहिंजो फर्ज़ु इहो आहे त उन्हनि चोरनि लुटेरनि खे गिरफ़्तार कर तुंहिंजो त इहो फर्ज़ु आहे त तूं उन्हनि चोरनि लुटेरनि जो खे गिरफ़्तार कर जेके सिंधु जो पाणी मथां धाड़ो हणी रहिया आहिनि तुंहिंजो त फर्ज़ु इहो आहे त तूं चोरनि लुटेर जुमिलो ॾाढो भलो अथई ॿुधाई सही ॿुधाए। चई वेंदी सोलो थी आहे तुंहिंजो फर्ज़ु इहो आहे त तूं उन्हनि चोरनि लुटेरनि खे गिरफ़्तार कर जेके सिंधुअ जो पाणी मथां धाड़ो हणी सिंधुअ जो पाणी चोराए रहिया आहिनि जेके सिंधु दरिया ते दाड़ो हणी सिंधु जो पाणी तुंहिंजो त फर्ज़ु इहो आहे हाणे हिते ॾिसां या हुते ॾिसां काॾे ॾिसां तुंहिंजो त फर्ज़ु इहो आहे त तूं चोरनि लुटेरनि खे गिरफ़्तार कर जेको सिंधु दरिया जो पाणी चुराए छा चोराए रहिया आहिनि ही त इलाही हेठि थी वियो आहे तूं उन्हनि चोरनि खे गिरफ़्तार कर जेके सिंधु दरिया जो पाणी चोराए रहिया आहिनि बाइक वञे कयो सूबेदार तुंहिंजो त सूबेदार इंस्पेक्टर एसो शो आहे साहब तुंहिंजो त इहो फर्ज़ु आहे त तूं चोरनि लुटेरनि खे गिरफ़्तार कर जेके सिंधु दरिया जो पाणी चुराए रहिया आहिनि तव्हांजी अहिड़ी त फिलहाल तीर मटीरो ॻाल्हाए थो वरी बख्शल ॻाल्हाए थो वरी अकबर ॻाल्हाए थो हो होॾे ॾिस बाबा ऐसे शो अकबर हा भाउ भरिसां बीठो अथई हा वरी हेॾे ज़ालमो छॾियो मुंहिंजे बाबा खे उहो हुते हुयो उहो हुननि में हथ बध अॻिते करे हा उहो हुते ओके हुयो मारवी बाबा कुझु करे ही ज़ालिम अदा अकबर खे मारे छॾींदा इहो ॾे हाणे इहो असां हुनखे वठी आया अथई तव्हां हीअं बीठा आहियो न हे सोले में लॻंदा तंहिं महिल बाबा कुझु करे ही ज़ालिम छो था मारियो बाबा खे ठीकु आहे इहो थी वियो कुझु रुमाल में मसलो न आहे रुमाल हेठि हाल बैठ धकड़े आउट काॾे हीअं थियणो हीअं हेॾे गीले में हा कयो हा हाणे सफा साणो थी अभी तू कैमरा के रे इनके खणी हलो थाने ते अरे वठो हिनखे अरे हेरिया छड़े हिन पोड़े खे मरी वेंदो इहो हे वठ वठी हलो हिनखे अदा जेको बि पाणी ऐं केनालनि जे ख़िलाफ़ आवाज़ उतारींदो उन जो हशर इहो ई थींदो ओके थोड़ा पर हां ताने गिले भी दाना जो थाने ते मारन सा बराबर करो मास्टर मेरा डायलॉग बटे लिख करो
लास्ट में आना हल ओके एंड बैठा हलो थियो हल मुंहिंजा पुलिस माइन के मारी दी है अरे मथे खणी हल साथियो फिर तो सही ने हेड़ा धक्का लाने मूवमेंट आने थोड़ो नथो नी तो समझिए बुद्ध ता उस्ताद थोड़ो मुखे ढक्की हे सब ढक्की दो ने मारे बुद्ध काथे काथे तू जेको है ना मुझो हथ रोक जाए रोके समझी तशद थोड़ो दिखा दे ता उस्ताद के कुटी थोड़ी ता बात तो ना भले अभी कुटे हीरे के चौबा भले तो कुटे ओ ये 16 में लगन लगंदा ही ना काथे काथे हिकु बदे न न सोनो थोड़ो न लगंदो हल ए ठीक मास्टर आहे, हिकड़ो हल वठौंदा ठीक आहे। क्यों आ क्यों रे क्यों अच्छा यार कुटे लगे तो आ कदा जो बोल न फिरा हलदा बेटी किरो रे ता हिते जवान लगा बीठा असा लानत लगा बीठा मार त खाओ न ते केड़ी बड़वता हां क्यों हले हले तू गाइंदे गाना हाँ न यो लफ्ज़ है क्यों रे हल क्यों हथ न दे बाकी किया मुंह में दे नहीं है लगे धक्को लिपसिंग दे चप्पन सा लिपसिंग दे पंते लाना अरे यार अंगे ते न करना जड़ा क्यों हां छापो चवा छा थींदो हाणे इने को गानो आहे हां वो तो जो गानो आहे ही मारण खपे हा जेको यो जुमलो मांगल तो जेको आले ते मारी नमने हां हलो क्यों बियाना दे न हा बुधायो क्यों आ हां हां तो चवा मन तो केनाल मंजूर मन ना केनाल ना मंजूर जे करे तहां न मनदव त मारिया विदव भली तू मार पर केनाल ना हन मंजूर त पो ठीक आहे तव्हां पी पुटन खे उहो त सबक सेखारींदुस जो ता क़यामत ताणी को भी पाणीअ जो नालो न खणंदो अब हाणे हला मूंखे ॾे खे पैदा करण जी सदा थो लोड़े क्यों छो था मारे बाबा के छा कयो आहे बाबा तोखे पैदा करण जी सज़ा पयो लोड़े हल अची वियो मास्टर अची वियो बस गानो हलायूं एंड मारो सा क्यों छो था मारियो मुंहिंजे बाबा खे छो था मारियो तुंहिंजे बाबा मतलब त अकबर तूं आई हा जुमलो छा हल यो सही वराए, आहे मास्टर मारियोस ना किनालन खिलाफ तो आवाज उथारी हाणे हेॾो कुटिन था मां अचे हिनखे चवां थो ॿुधाए मूंखे तो पंहिंजे ने जियाले पुट खे काथे लिकायो आहे छोता मारियो बाबा की छोता मारियो बाबा खे छो था मारियो अकबर छा थे तुंहिंजो मुंहिंजो भाई भाई मतलब त तूं बि न जियाले जी भेण आहीं अरे वठोस ॾिसो सदा वठोस ना छॾियो बाबा खे वठोस मारे असुली हिननि जो खानी बनायो वॾा हलिया आहिनि पाणी जे खिलाफ़ आवाज़ उथारण वारा त केनाल निठायो मुंहिंजे बाबा खे न हिकिड़ो मिंट अब छॾियो ख़ामोशी क्यों मां तो चवां ॿुधाए त पंहिंजे हिन जियाले पुट खे काथे लिकायो अथई छोता मारियो बाबा खे अभी ये थोड़ा वराए कर आ जाओ अभी
अरे होरे वञो ॾिसो कमरे में ॾिसो हलो 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 कुछ तो ख्याल कर साहब असां धाड़े तो न आहियूं जो घर में काहे पियो आहे। सवाल न कर पोड़ा मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजो जियालो पुट अकबर किथे आहे। छा कयो आहे अकबर? छा कयो आहे तोखे मां ॿुधायां थो रुॻो छोरा ॾिसी अचनि। अरे अरे जल्दी अचो छोरा अंदर हुयो न साहब ॿुधाए ॿुधाए त पंहिंजे हिन जियाले पुट खे तो किथे लिकायो आहे त अॼु मां हिन जूं ॿूटियूं ॿूटियूं करे कुतनि खे करायां। ओके हाँ क्यों अरे ॾिस तूं होरे कमरे में ॾिसो थोरे हलो ॾिसो सोरे। कुछ तो ख्याल कर साहब तू ये घर में काहे पियो आहे। सवाल न कर पोड़ा इहो ॿुधाए त तुंहिंजो जियालो पुट किथे आहे। अरे जल्दी कर छोरा हेरे चो हेरे चो रे हेरे चो छोरा हिमल ताईं वतन था ॻोल्हींदा। अरे हुयो अंदर न साहब ॿुधाए ॿुधाए त तुंहिंजो अकबर पुट किथे आहे। हिकिड़ो मिंट सां हो अंदर आहे न वयो ॾिसी आहे। सीएम जी कुर्सीअ जी लालच में पंहिंजी संदई क़ौम जो छा आहे। मयारी नथी धरती है हाँ ओके 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 सीएम जी कुर्सीअ जी लालच में पंहिंजी धरती ऐं क़ौम जो मयारी नथी भोतार। न त हीअ धरती तोखे कॾहिं बि माफ़ न कंदी न त हीअ धरती तोखे कॾहिं बि माफ़ न कंदी ऐं तारीख़ में तुंहिंजो नालो गद्दारीअ जी लिस्ट में लिखियो वेंदो। ऐं तारीख़ में तुंहिंजो नालो गद्दारीअ जी लिस्ट में लिखियो वेंदो। बसि हुनजो ॻाल्हायो ये हो थी करे वरी पोती रखे बसि सही आहे गद्दारी। बस पुट बस तुंहिंजो हिकु हिकु लफ़्ज़ मुंहिंजे अंदर में तीर वांगुरु चुभी रहियो आहे। ओके रहियो क्यों? परायस पोइ बोल। क्यों क्यों हाँ क्यों अंदर में चुभियो आहे। क्यों बस पुट बस तुंहिंजो हिकु हिकु लफ़्ज़ तीर बणिजी मुंहिंजे अंदर में चुभियो आहे। तूं मुंहिंजो बंदि थियल अखियूं खोले छॾियो होॾे बि थो ठीकु आहे होॾे थी वियो। ऐं हिकिड़ो हिन रुगो जुमिलो रुगो जेको अचण सां ई जेको क्यों भोतार मां पंहिंजी इज़त लाइ तुंहिंजी पेरनि ते थी विझां। पोइ कहिड़ो जुमिलो आहे जल्दी ॿुधायो। बसि हाणे हुनजो आहे सर जो आहे बसि तूं चुप कर। ठीकु आहे हिन जुमिलो आहे हा हथ हथ तूं हाणे तो ॾे वरी। क्यों हाँ क्यों क्यों बस पुट बस बस साॻी सोलो लॻंदा हे जस्ट थी क्यों हाणे तव्हां खां रुॻो मूंखे वञणो आहे हाँ वञे उन पेरनि हलो ठीकु आहे ठीकु आहे क्यों भोतार मां पंहिंजी इहा इज़त तुंहिंजे कदमनि ते लाहे थी विझां। थी बि मथे ॻाल्हायो थी बि वरी मथे ॻाल्हाए। हा पोती पई हुजे हेठि छॾ न बाबा पोती छॾ न। हिनखे छॾे वरी उथी हा अच वराए झल। वरी भोतार बाबा पियो त कुझु बि मूं न आहे खाधो। हा कॾहिं कॾहिं ठेकेदार सां गॾिजी को चांहि पापो या मानी खाधी हूंदमि। आख़िरकार सॼो ॾींहुं स्कूल जी चौकीदारी पियो कयां एतिरो बि मुंहिंजो हक़ु न हो छा। आख़िरकार स्कूल जी चौकीदारी पियो ॾियां। आख़िर सॼो ॾींहुं आख़िरकार सॼो ॾींहुं स्कूल जी चौकीदारी पियो कयां भला मुंहिंजो इहो हक़ु बि न हुयो छा चांहि मानी। चांहि पापो भोतार ॿियो त कुझु बि न आहे खाधो। कॾहिं कॾहिं ठेकेदार सां गॾिजी को चांहि पापो या का मानी खाधी हूंदमि। आवाज़ आयो न वराए ॾे।
भोतार बाबा श्री भोतारा भोतारा ॿियो कुझु बि न आहे खाधो हुयुमि भोतार छा वारा ॿुधाए भोतारा हा भोतारा ॿियो हाणे भोतारा खे सफ़ा कहिड़ी ग़लती कई अथमि छा खाधो अथमि जो ॾेभ न वांगे भूं भूं करे सभई मूंखे वठी विया आहियो भोतारा ॿियो त कुझु न आहे खाधो हा वधीक मुंहिंजो मथो ख़राबु न कर कमर सबूत पेश कयमि त सज़ा खाई वेंदे फलाण तीर मटीर कहिड़ी ग़लती कई हथ में छा खाधो हथ में जो ॾींहों जीअं पियो करे जंहिं पैसनि बचाइण जे लाइ ख़राबु मटीरियल इस्तेमालु कयो वरी ॾे जंहिं पैसनि बचाइण जे लाइ ख़राबु मटीरियल इस्तेमालु कयो तोबा तोबा कुझु हया कर शर्मंद अड़े सोचे सम्झी ॻाल्हाए परे कुझु हितां एसि ताईं ॾे तोबा तोबा कुझु शर्म कर हया शर्म करे शर्मंद अड़े कुझु सोचे सम्झी ॻाल्हाए तोबा 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 शर्मंद कुझु शर्म कर कुझु हया कर बाबा कुझु सोचे सम्झी ॻाल्हाए भरे कचहरीअ में शरीक मथां कूड़ो इल्ज़ाम मूं शरीफ़ मथां कूड़ो इल्ज़ाम न हण भरी कचहरीअ में मूं शरीफ़ मथां कूड़ो इल्ज़ाम न हण भरी कचहरीअ में मूं शरीफ़ जे मथां इहो कूड़ो इल्ज़ाम न हण शर्मंद वॾेरो शर्मंद उन चयो इल्ज़ाम ई तोते मिसाल थोरी उहा मूं में ॾे अड़े शर्मंद छितो थियो आई छा मथो ख़राबु थियो अथई अरे शर्मंद छितो थियो आहीं या मग़ज़ ख़राबु थियो अथई कहिड़ो मां हराम खाधो आहे कहिड़ो सबूत आहे तव्हांखे कहिड़ो मूं हराम खाधो आहे कहिड़ो सबूत आहे तो वटि हा ॿुधाए मास्तर ॿार स्कूल में कीअं ईंदा हेॾो वॾो हादिसो थियो आहे हेॾो वॾो हादिसो सॼो ॾोह न कमीने ठेकेदार जो हो जंहिं पैसनि बचाइण लाइ स्कूल मथां नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो सॼो इहो ॾोह न निभागे ठेकेदार जो हुयो जंहिं पैसनि बचाइण जे लाइ नाक़स हितो खण जंहिं पैसा बचाइण लाइ हा जंहिं पैसनि बचाइण जे लाइ सादो मसालो इस्तेमालु कयो न जंहिं पैसा बचाइण जे लाइ छा चवां हा भोतार बेशक सच पिया चयो हा भोतार बाबा बेशक बेशक सच पिया चओ सच भोतार इन ॾुखिये टाइम में तव्हां कमु न ईंदा त ॿियो केरु ईंदो भोतार वाकियो बि त हियां ॾार हुयो हियां फाड़ हुयो डर बि सही आहे ॾार हियां डरी भोतार वाकियो बि त हियां फाड़ हुयो हियां फाड़ सभु ॻाल्हाइनि था जस्टर बस्टर उन ॻाल्हायो हा भोतार बेशक सच पिया चयो सनी हा भोतार बेशक बाबा बेशक बटायो है न भोतार भोतार हिन ॾुखे वक़्त में तव्हां कमु न ईंदव त बाबा ॿियो केरु ईंदो छो त इहो वाकियो बि वॾो हियां बि ॾार हुयो हियां बि ॾार वराए सही हा हा हे थोरो हेठि ओ हिते हा वरी हिते वरी हा हिते ॾिस मुंहिंजे हथ वरी हिते ॾिस पोयां घुमंदा था इहो वतीस ॾोह त असांजो इहो आहे जो फुरियूं बि असां खां थियनि ऐं पुलिस माण्हू बि असांजा पई ॿधे हाणे सही हो हा भोतार केनालनि जो कमु ज़ोर शोर सां पियो हले भोतार ॾाढ जे ज़ोर ते किनाल ठाहे सिंध खे सुकाइण जी साज़िश थिए थी भोतार केनालनि जो कमु वरी ज़ोर ऐं शोर सां पियो हले ॾाढ जे ज़ोर ते केनाल ठाहे सिंध खे सुकाइण जी साज़िश कई पई वञे असां खां इहो ॾोह त असांजो हा जो ॻोठ जे माण्हुनि खां शहर ईंदे वेंदे फुर नथी थी हुजे जो ॻोठ जे माण्हुनि खां शहर ईंदे वेंदे फुर नथी हुजे ज़ुल्म त असां सां इहो आहे फुरूं बि असां खां थियनि ऐं माण्हू बि असांजा ॿधजनि ज़ुल्म त असां सां इहो आहे ज़ुल्म त असां सां इहो आहे जो फुरियूं बि असां खां थियनि ऐं पुलिस माण्हू बि असांजा थी ॿधे वरी दे ज़ुल्म त असां सां इहो आहे जो ॻोठ ज़ुल्म त असां सां इहो आहे जो फुरियूं बि असां खां थियनि ऐं पुलिस माण्हू बि असांजा पई ॿधे
वरजे बफले तो पारी दा न सोपारी कोन दो तो हा भोतार असांजो ॻोठु तव्हां खां ॻुझो न आहे ॾींहं ॾिठे जो असांजूं ज़िंदगियूं ज़हर थींदी पियूं वञनि आखिर में तोर गुड़े असांजी ज़िंदगी ज़हर थी पई वञनि असांजूं ज़िंदगियूं ज़हर थींदी पियूं वञनि हर रोज़ फुरियूं धाड़ा इहो ॾींहुं ख़ाली न आहे हर रोज़ फुरियूं धाड़ा को ॾींहुं ख़ाली न आहे जो शहर ॾींहुं ख़ाली न आहे जो ॻोठ जे माण्हुनि खां शहर ईंदे वेंदे फुर न थींदी हुजे किथां खणांगे जो ॻोठ जे माण्हुनि खां शहर ईंदे वेंदे फुर नथी हुजे अदा तव्हां भरिसां बीठा हो भाउ भोतार तव्हां सरमत जी दिलि में न कयो इन हादसे में हुनजो भाउ शहीद थियो आहे छा ॿुधायो रहा हा हथ खणो भोतार तव्हां सरमत जी दिलि में न सर्व दिलि में न कयो हिन हादसे में हुनजो भाउ मो आहे